दोस्तों पंहिंजा ड्रामे जी नई बेहतरीन अपडेट में तव्हां सभिनी प्यारी प्यारनि खे भली कार शाहिद कोसो वर्क यूट्यूब चैनल में अॼु वॾी ताज़ा ख़बर आहे जेका मां तव्हां सां शेयर करण वारो आहियां। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद कोसो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दरअसल दोस्तों पंहिंजा ड्रामे में तव्हां ॾिसी रहिया आहियो त केॾो न बेवकूफ़ तव्हांखे असांखे हीअ ड्रामे वारा करनि था। क़ासिम खे पकड़ण जे लाइ जेको चाकर खान माण्हू मोकिलिया हुया उहो त मौज़ू ख़तमु करे छॾियूं। क़ासिम सरियाम फिरंदो थो वते लेकिन कोई पुन खे हथु नथो विझे। ॾिस न इहा हिकिड़ी ॻाल्हि विसारे छॾियूं तव्हां असांखे हीअ चरियो था सम्झनि ड्रामे वारा केॾी न वॾी ग़लती आहे। बहरहाल इन खे क़ासिम ईंदो जेको आहे सांवल खे मारण जे लाइ हैदर सां गॾिजी हैदर ई जेको आहे सॼी कहाणी वञी ॿुधाईंदो कंहिंखे सांवल खे त हीअ अचनि था। पोइ सांवल इन खे पकिड़े वठंदो ऐं सांवल जेको आहे क़ासिम खे हथियारनि समेत हथीको करे वेंदो ऐं पोइ इन्हनि खे ख़बर पवंदी। दोस्तों अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि तव्हांखे अपडेट पोइ दोस्तों अगरि अपडेट तव्हांखे बहितरीनु लॻे महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद कोसो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीअ जो पंहिंजो चैनल आहे हिन ते तव्हांखे बहितरीनु खां बहितरीनु अपडेट्स लगातार मिलंदा रहंदा इंशाअल्लाह।